सलाम जे कमीस में एडो पावरा खुदा ताला जे पावर रखवा जो कमीस वा याकूब के नूर मिली सके तो असा जो ईमान अल्लाह जे वलियन जे दुआ सा भी अखन में रोशनी थे बाबू बे सुभानी हथ जो मिला त नजर नजर जने थी वया दीद दीद जने थी पाण हिकड़ो बेड़ो कढियो ॿियो टियों सा बा हतर बेड़ो जो कढियो और त ता कई किनायो मुजो बेड़ो सुभान अल्लाह तने वो फकीर पे शेर पड़े हाय मच्छा खादा मच्छा को खाधा भी उगड़ी जो गया यार मनी जो गया ओ लगी सजा दी धड़क तेरा आया कटी लग उड़नी खुश जग रंग एक वाल भी न था नुकसान इना पीरा को रब मिल गई सत सारे वहम गुमान इना पीरा को रब मिल गई ओ छोड़ न तू आसान इना पीरा विचो रब मिल गई सुभान अल्लाह इवा पुत में ऐं वली में फर्क पुत लाचार होंदो वली अख्तियार वारो होंदो अरे पुत के तरह सा ठाईंदा हो वलियन के अल्लाह पाण ठाईंदो खुदा जे वली जो शान आला अकबला दुआ कयो त अल्लाह ताला असा तवा के वलियन जो अदीब बनाए सलात मुझे हबीब ने बता सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या दुरूद मुझे हबीब ने बता सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हाय हाय हजरत महबूब दो आलम दा परवानो अल्लाह ताला वली जी इज्जत कइया अल्लाह फरमाए दो अल्लज़ीना आमनु व कानू यत्तकूना मुझे दूसरी है निशानी उनमें ब निशानी जो केलियो मेरे नंबर पे परहेजगार हो दो बे नंबर पे नमाजी हो दो सुभान अल्लाह ईमान वालो भी हो दो नमाजी भी हो दो मुझे सुना मुत्तकी हो दो सुभान अल्लाह व इबादुर रहमान الذين يمشون الى الارض هونا واذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما ये जो नंबरी कुरान को तब रे कुरान ना अपने पीरो किताब अच्छा अजमरिया وعباد الرحمن الذين يمشون على الارض هونا واذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما الله जो वली जने जमीन ते हलंदो आ पंहिंजे नज़रुनि खे झुकाए हलंदो आ आकड़ करे न हलंदो आ चालन के सलाम कयो हले विदो रात थी अधरात का पो मामूल पारो जिक्र में जिक्र में के फिक्र में ते तहज्जुद में के नाफिल में होता है हां खुदा तो फरमाए वो ये जे मुजा दोस्तन हत्ता अहबबतु मुबारक के विलायत दी दो सुभान अल्लाह मोहब्बत बारबन के विलायत दी दो वसमाउल्लजी यस्मउ बिहा ओ जेको मुंजो थींदो ना एरे तवज्जो जेको मुंजो थींदो आ वसमाउल्लजी यस्मउ बिहा हमारा पोन जा कन थी पवंदो आ कन सदिक कन सां ॿुधंदो आ अजीज कुदस वबसरउल्लजी यबसर बिहा ओ मारा पोन पंहिंजे दोस्त जूं अखियूं थी पवंदो आ अब अली मुराद मुंजो जो यार हुजे दोस्त हुजे मुंह में हुजत करे मां हिन में हुजत करे ज़ारा हिक बे जी हुजत पूरी कंदासीं वो जेको अल्लाह जो दोस्त हो खुदा उन जी कोन ॿुधंदो बेशक वसमाउल्लजी यस्मउ बिहा ओ मां उन जा कन थी पवंदो आ जे कन सां ॿुधंदो आ वबसरउल्लजी यबसर बिहा ओ मां रब उन जो अखियूं थी पवंदो आ जे अखियुनि सां ॾिसंदो आ वयदुल्लती यमशी बिहा ओ मां रब उन जा हथ थी पवंदो आ जे हथनि सां वठंदो आ वरिजलुल्लती यमशी बिहा वो मारा बोले जा पैर थी पवंदो आ जे पैरनि सां हलंदो लिहाज़ा सालनी लाउतियनहु हाणे इहो मुंहिंजो दोस्त जीअं मूंखे चवंदो आ ॿार कंदो सदिक चइबो
उन जा कन न हूंदा न रब जा कन हूंदा जंहिंसां ॿुधंदो आहे जो खुदा जे वली खे अल्लाह ताला खुद पावर ॾिनो आहे हदीस कुदसी में इहा रिवायत आहे हदीस कुदसी में आणे थो तव्हां समाहुल लज़ी यसमो बिहा पोइ उन वलीअ जा कन न हूंदा न मां रब जा कन हूंदा न तॾहिं त मुंहिंजा सोना हाजी इम्दादुल्लाह मदरसे में ॿुधो न मां सरगा न ॿुधे असां त कीअं वञे हा मुरीद ॾे आहे बि परायो पर वञूं था हा आहे बि ख़ैर असांजो ईमान आहे अल्लाह जो वली हक़ सरगा सही है सदिक फतावा हमायूं शरीफ वारा ए तवज्जो हमायूं शरीफ वारी गुज़र वॾो हाल अल्लाह जो वली थी गुज़रियो आहे पोइ उन फतवा लिखी त मुंहिंजो मदीने जो साईं हर जॻह ते हाज़िर बेशक तव्हां छा था चओ बेशक आहे न हिकिड़ो शैतान मलऊन जे सीता में भी आ धराधर में भी आ दादू में भी आहे हिकिड़ो जाॾे काॾे पियो थो फिरे जे शैतान हाज़िर नाज़िर आहे पोइ नबीअ जे लाइ ज़ुबान तुंहिंजी छो थी सड़े अॼु मरी वियो असांजो नबी ज़िंदा नबी आहे शैतान त पलीदा पर इज़राइल ई बचे थो हयातुन नबी आहे मौलाना हमायूं शरीफ वारे फतवा जो कढी त असांजो नबी हाज़िर नाज़िर आहे मौलाना अशरफ अली के पार थी बिठो दिल ते बगंडियूं किताब जो शागिर्द के खणाई हलो मदरसे में हली था मुनाज़रो कयूंसि समझो था आया मदरसे में जुम्मे जो ॾियारो अदा किलो ॾियारो जुम्मे जो ॾियारो साईं अहलुल्लाह मज़ूर साहब कमरे में बैठा शागिर्द जो साईं मौलाना अशरफ अली साहब आयो आहे पाण अंदर सर कयोसि अंदर आयो मौला साहब कैसे आना हुआ है कि आपने ये फतवा निकाली है कि नबी हाज़िर नाज़िर है उसके लिए मैं आपके साथ मुनाज़रा करने आया हूँ कि मेरा नबी हाज़िर नाज़िर है कि नहीं और दलील दिला दे आपने फरमाया बैठ जाओ शागिर्द के फरमाया दरवाज़ो ॾेई छॾियो समझो गाल ज़हन में वजो फतावा हमायूं शरीफ निज फारसी में आ बजुल्द हन कई जुल्द मोवटन हाणे उन जो अज़ीम मक्तब वारनि सिंधी में तर्जुमो भी कयो आहे पर ॿई किताब फारसी वारा भी सिंधी में ॿई मोवट मौजूद आहिनि उन में तो लिखे त साईं हमायूं शरीफ वारे दरवाज़ो ॾेई छॾ अंदरिया अंदर ॿाहिरिया ॿाहिरि मौलाना अशरफ अली साहब वेठो आहे अर्ज़ कई साईं जुमे जी नमाज़ जो टाइम थियण वारो आहे जल्दी कयो तो मुनाज़रो कयो तो वरी जुमो नमाज़ पढ़ो पाणो वियो मुनाज़रो कयूं था मुनाज़रो कयूं था लिख पढ़ थी हल पाण हमायूं शरीफ वारा लिखनि पिया था के किताबो मक्तब पियो लिखनि पिया काफ़ी टाइम गुज़री वियो तो मौलाना अशरफ अली अर्ज़ कयो साईं जुमे का नमाज का टाइम तो ख़त्म हो गया आप तो अपने आप को अल्लाह पीर कहलाते हो ये तो नमाज का टाइम भी खत्म हो गया तो फतावा हमारे शहर में उतर गए थे केडी तो गाल कर सितवानी तो गाल के नमाज जो टाइम हले हो तमा पाण के पीर सलायो था तो नमाज हली गई तो हमारे शरीर वालों पर मैं तो नमाज तसा पढ़ी आया सरगा अशरफ अली तो चवे ता खुदा जा गाना वेठो मुझे सामो है उठो भी नहीं वेठो भी नहीं वरी जुमे जी नमाज पढ़ी है क्या पंहिंजे तालिबन का पूछ दरवाज़ो खोलो पर मौलाना अशरफ अली थानवी जा शागिर्द किथे हैं आया अंदर मौलाना अशरफ अली थानवी ने निहारे हमारे शरीफ वाला बुजुर्ग फरमाता पंहिंजे शागिर्द का पुछ ऐं मौलाना अशरफ पंहिंजे शागिर्द का तो पुछे दे ख़बर खुतबो के पढ़ियो कि सही जो वेठो आहे नहीं पढ़ाया अरे नमाज के पढ़ाई किसी हमारे शरीफ वाले बुजुर्ग पढ़ाई मौलवी अशरफ जो दिमाग खुलियो हाय कि सुभान अल्लाह ठकानी नहीं दिमाग तो उन्होंने लिखे तो जेकरे अल्लाह जो वली हिकड़ी जाए ते ना पर 70 जाए ते अल्लाह जो वली हाज़िर नाज़िर थी सके तो अरे जो वली हाज़िर नाज़िर थी सके तो आमना जो लाल असरे
dio mane mutu na mane Yo haraami jo. ka pan faisalon ko Yo haraami jo, haraami. alhamdulillah rabbil alamin